अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों शामिल क्यों था अज जी हिक खूबसूरत गाल। रस्तन ते चौक हूंदा आहिनि, यानी अहिड़ी जगह जितां ओभर खां ओलह ऐं उत्तर खां ॾखण जे तरफ़ रस्ता निकिरंदा हुजनि। ट्रैफिक कानून जे तहत ही क़ाइदो मुक़ररु कयो वियो आहे त थोरी थोरी देरि खां पोइ हिकु तरफ़ वारो रस्तो बंदि करे ॿिए तरफ़ वारो रस्तो खोलियो वेंदो आहे। उन मक़सद जे लाइ अलामती तौर ते ॻाढ़ो ऐं साओ इशारो यानी सिग्नल इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिकु गाॾी हलंदे हलंदे चौंक ते पहुचंदी आहे ऐं जेकॾहिं संदसि साम्हूं ॻाढ़ो सिग्नल रोशन थी वियो त इहा गाॾी रुकिजी वेंदी आहे ऐं रोड जे ॿिए तरफ़ खां हलण वारनि गाॾियुनि खे गुज़रण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। जॾहिं ॿिए तरफ़ वारी घणी सवारी निकिरी वेंदी आहे त ॻाढ़े सिग्नल जी जॻह ते साओ सिग्नल रोशन थी वेंदो आहे। हाणे अव्हां जी सवारी जे लाइ मौक़ो हूंदो आहे त अव्हां चौंक क्रॉस करे अॻिते वधी वञो ऐं पंहिंजो सफ़र जारी रखो। चौंक वारो इहो कानून ज़िंदगी जो बि कानून आहे। ज़िंदगी वारी वाट का ख़ाली वाट नाहे जंहिं ते अव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ सिर्फ़ु पंहिंजी गाॾी डोड़ाईंदा रहो। हिते ॿिया बि घणा माण्हू आहिनि ऐं उहे बि पंहिंजो पंहिंजो सफ़र तय करणु चाहिनि था। इहो ज़रूरी आहे त हर हिकु पंहिंजे अंदरि हिमत ऐं लचक पैदा करे जो हू पाण रस्ते ते हलण सां गॾु ॿियनि खे बि रस्तो ॾिए। जेके माण्हू पंहिंजे अंदरि सोच ऐं सम्झ पैदा न कनि त उन जो अंजाम बि उहो ई थींदो जहिड़ो अहिड़े चौंक जो जिते को बि ड्राइवर पंहिंजी सवारी न रोके ऐं हर हिकु रुगो अंधाधुन में पंहिंजी सवारी डोड़ाईंदो रहे। यादि रखो, ज़िंदगी जी शाहराह ते अव्हां ई अकेला न आहियो, हिते ॿिया बि हलण वारा आहिनि। जेकॾहिं अव्हां चाहियो था त अव्हां ज़िंदगी जी शाहराह ते अॻिते वधो त अव्हां खे ॿियनि खे बि गुज़रण जो मौक़ो ॾियणो पवंदो। रस्ते जे कंहिं हिसे ते जेकॾहिं अव्हां पंहिंजी गाॾी खे हलाइण वारो मौक़ो हासिलु करे रहिया आहियो त रस्ते जे ॿिए हिसे ते अव्हां खे पंहिंजी गाॾी खे रोकणो बि पवंदो त जीअं ॿियूं सवारियूं बि पाण में टकराइजण खां बग़ैर गुज़रण वारो मौक़ो वठी सघनि। पंहिंजो हक़ वठण जे लाइ ॿियनि खे हक़ ॾियणो पवंदो आहे। जेकॾहिं अव्हां चाहियो था त ॿियनि खे हक़ ॾियण बग़ैर पंहिंजो हक़ हासिलु करे वठो त मौजूदा दुनिया में ईअं मुमकिन नाहे।